अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टीवी में भली कार माया मंजर अजीज सबका पेरा शामिल कनासी हिन वक्त जूं हेडलाइंस। उत्तर वजीरिस्तान में सिक्योरिटी फोर्सेस जो ऑपरेशन फायरिंग जी डेवट में 4 दहशतगर्द मार विया। ISPR मूजिब मारिजी वियल दहशतगर्दन वटां हथियार ऐं बारूदी मवादत कयो वियो। मारिजी वियल दहशतगर्दन सिक्योरिटी फोर्सेस मथां हमलन में मुलविस हुआ। हुकूमत 1 लाख रुपयनि ताईं माहवार पगार खणंदड़नि ते टैक्स न लॻाइण जो तजवीज़ वापसि वठी छॾी। 50,000 रुपयनि ताईं माहवार आमदनी वारनि खे टैक्स खां छूट हासिल। बजट दस्तावेज़नि मूजिब 1 लाख रुपया माहवार पगार ते 2.5 टैक्स लागू थींदो। हुकूमत पारां रियल एस्टेट ब्रोकर, बिल्डर्स, कार डीलर, रेस्टोरेंट ऐं सेल्स खे बि टैक्स नेट में आणण जो ऐलान। नंढनि दुकानदारनि ऐं ज्वेलर्स खे टैक्स नेट में आणण लाइ एसोसिएशन सां ॻाल्हायो आहे। समूरा फ़ैसिला मुशावरत सां कया वेंदा। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मिफ्ताह इस्माइल जो ट्वीट। अमन वारी कोशिश के कमजोरी न समझो वने। हथियारबंद फौज कंहिं बि ख़तरे के मुंह ॾियण जी सलाहियत रखे थी। कराची में पाक नेवी की तकरीब के खिताब कंदे वजीर आजम शहबाज शरीफ चयो आहे त पाक नेवी जो मुल्की सामूंडी हदुनि जी हिफ़ाज़त में अहम किरदार आहे। हुकूमत पाक बहरिया के वसीला फराहम कंदी। क़ौमी तरक्की जा मनसूबा वक्त ते मुकम्मल करणा आहिनि। परेड में औरत कैडेट्स की शिरकत ते खुशी आहे। वजीर आजम शहबाज शरीफ की नवाब शाह आमद अगूणे सदर आसिफ अली ज़रदारी सां संदसि वालदा जे लाडाणे ते ताज़ियत। हवाई अड्डे ते PP चेयरमैन ऐं परॾे वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं वॾे वज़ीर मुराद अली शाह वज़ीर आज़म जी आजियां कई। दुबई जे कौंसल जनरल बग़ीत अतीकुल रहमती बि अगूणे सदर आसिफ अली ज़रदारी सां अमर जे लाडाणे ते ताज़ियत कई। कराची में वजीर आजम शहबाज शरीफ सां MQM जे वफ़द जी मुलाकात। खालिद मकबूल सिद्दीकी, वसीम अख्तर, कंवर नवीद जमील ऐं ॿियनि वजीर आजम शहबाज शरीफ सां मुलाकात कई। मुल्की सियासी सूरत हाल ऐं ॿियनि मामलनि ते ॻाल्हियूं कयूं वियूं। कराची जे तरक़ियाती रिथान ते ख़्यालनि जी ॾेवट। ज़रियनि मूजिब MQM वफ़द मुलाकात दौरान वजीर आजम खां मुलाकात दौरान गवर्नर सिंध जी मुक़ररी ऐं मुआहिदे ते अमल जी घुर कई। वजीर आजम सां नून लीग जे वफ़द जी मुलाकात। PTI जी हुकूमत सरकारी TV के नीलाम करण चाहे पई। इमरान खान 2014 जे धरने दौरान सरकारी TV ते हमलो करायो ऐं हमलो कंदड़नि खे वाधायूं ॾिनियूं। PTV ते क्रिकेट राइट्स जे नाले हेठि धाड़ो हयो वियो ऐं PTV जा हक़ कंहिं ॿिए चैनल खे ॾियण जो मनसूबो ॾिठो वियो। सूद समाज वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब चयो आहे त PTI हुकूमत में ईंदे ई माण्हुनि खे सब्ज़ बाग ॾेखारिया पर अमली तौर कुझु न कयो। इमरान खान इक़्तिदार में अचण खां अॻु वॾियूं दावाऊं कयूं। तहरीक इंसाफ नेब तरमीमुन के चैलेंज करे छॾियो। हुकूमत तरफा कयल नेब तरमीमुन खिलाफ सुप्रीम कोर्ट में अपील दाख़िल। दरख़्वास्त में वफ़ाक़ ऐं नेब के धुर बणायो वियो। नेब कानून जे मुख़्तलिफ़ सेक्शन्स में कयल तरमीमूं आइन जी बुनियादी हक़नि जे उबतड़ आहिनि। नेब कानून में तरमीमुन के कलअदम करार ॾिनो वञे। PTI चेयरमैन इमरान खान जो दाख़िल दरख़्वास्त में मौक़िफ़। नेब तरमीमूं दुरुस्त आहिनि। इमरान खान भी इहो ई करे रहियो हो। सूबाई वज़ीर सईद गनी चयो आहे त PTI चेयरमैन इमरान खान सदाई पंहिंजे मौक़िफ़ तब्दील कयो आहे। PTI हुकूमत तकरारी कानून साज़ी कई। कंहिं स्टेक होल्डर सां सलाह मशवरा न कया विया। इलेक्शन जे कानून ते इलेक्शन कमीशन के भी एतराज़ हुआ। पीपुल्स पार्टी नेब कानून ते 10 वरे खां एतराज़ करे रही हुई। इल्ज़ाम मढ़िया वेंदा हुआ त हू केस ख़त्म कराइण लाइ नेब के ख़त्म कराए रहिया आहिनि। इदारनि खे सियासत में न हुजण घुर्जे। इस्टेब्लिशमेंट जो पंहिंजो कम करे।
सिंध में पहिरें मरहले में 14 ज़िलनि अंदर मकानी चूंडूं सुभाणे थींदियूं, इंतज़ाम मुकमल। मजमूई तौर 21,298 उम्मीदवारनि में मुक़ाबलो थींदो। 946 उम्मीदवार बिना मुक़ाबले कामयाब थी चुका। मुख़्तलिफ़ इलाइक़नि में औरत उम्मीदवार भी मैदान ते लथल। सखर, लाड़काणू, शिकारपुर, जैकबाबाद, घोटकी, कंदकोट, कशमोर, कंबर शहदाद कोट, खैरपुर, नवाबशाह ऐं ॿियनि ज़िलनि में पोलिंग थींदी। सिक्योरिटी प्लान जोड़ियो वियो। सिंध में मकानी चूंडुनि जे पहिरें मरहले में हिफ़ाज़ती इंतज़ामनि खे यकीनी बणाइण लाइ 20 एसपीज़ खे सूबे जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में सिक्योरिटी लाइ ख़ुसूसी टास्क ॾिना विया। जारी कयल नोटिफिकेशन मूजिब सैयद असद रज़ा खे ज़िले मीरपुर ख़ास, इरफान बहादुर ऐं शबीर सेठार खे ज़िले लाड़काणे, अदील चांडियो खे ज़िले जैकबाबाद, फिदा जावरी ऐं ज़िशान शफ़ीक अहमद खे ज़िले घोटकी लाइ टास्क ॾिना विया। कंबर लाइ सैयद मोहम्मद अली रज़ा, शिकारपुर लाइ इरफान समूह खे टास्क सौंपिया विया। इलेक्शन कमीशन पारां सिंध में मकानी चूंड पुरअमन बणाइण लाइ सहकार की दरख़्वास्त। मकानी चूंडुनि में ज़ाब्तनि जी भञकड़ी कंदड़नि खिलाफ़ कार्रवाई जो ऐलान। सूबाई इलेक्शन कमिश्नर एजाज़ अनवर चौहान चयो आहे त ज़ाब्तनि जी भञकड़ी कंदड़नि खे बख़्श न कयो वेंदो। चूंड लाइ तयारियूं मुकमल आहिनि। फ़ौज, रेंजर्स ऐं पुलिस एहलकार मुक़रर हूंदा। संदन कोशिश आहे त सिंध में मकानी चूंडूं शफ़ाफ़ थियनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ नए तोशाखाना पॉलिसी जोड़न जो ऐलान करे छॾियो। 12 रुकनी कमेटी क़ाइम। कमेटी सूखड़ियुनि जी क़बूलियत ऐं डिस्पोजल प्रोसीजर 2018 ते नज़रसानी जो नओं ड्राफ्ट तैयार कंदी। काबीना डिवीज़न पारां बैनुलमुराती कमेटी जोड़न जो नोटिफिकेशन जारी। बचाव वारे वज़ीर कमेटी जो कन्वीनर हूंदो। कमेटी में वापार वारो वज़ीर, कानून जो वज़ीर ऐं वज़ीर आज़म जे ख़ासि मददगार तारिक फातमी खे शामिल कयो वियो। परॾेही सेक्रेटरी, नाणे वारो सेक्रेटरी ऐं इतलात सेक्रेटरी भी कमेटी जो हिस्सो हूंदा। अॻूणे DG IB आफ्ताब सुल्तान, 22 ग्रेड जे ऑफिसर ज़हीर अहमद खे भी कमेटी में रखियो वियो। कमेटी 1 महीने अंदर वज़ीर आज़म के पेश कई। अवामी मुस्लिम लीग सरबराह शेख रशीद अहमद चयो आहे त चीन इमदाद फ़ौज जे चवण ते ॾिनी आहे। वज़ीर आज़म खे त 100 रुपया भी न मिलनि हा। मुल्क में महांगाई 30% खां वधी वई। सुपर टैक्स ऐं दुकाननि ते 10 खां 40 हज़ार रुपया फिक्स्ड टैक्स लॻाइण ज़ुल्म आहे। मुल्क जो सभ खां वॾो मसइलो सियासी इस्तेहकाम आहे। स्टेट बैंक ऐं ख़ानगी बैंकुनि व्याज खिलाफ़ शुरूआती अदालत जो फ़ैसिलो चैलेंज करे छॾियो। सुप्रीम कोर्ट में दाख़िल दरख़्वास्त में नाणे ऐं कानून वारी वज़ारत, बुकिंग काउंसिल ऐं चेयरमैन ऐं ॿियनि खे दूर बणियो वियो। अपील में चयो वियो आहे त वफ़ाक़ी शरई अदालत सुप्रीम कोर्ट जी रिमांड आर्डर जे हुकुमनि खे नज़र में न रखियो ऐं सेविंग सर्टिफिकेट्स बाबति रूल्स में तरमीमुनि जो हुकुम ॾिनो। शरई अदालत जे फ़ैसिले ख़िलाफ़ अपील मंज़ूर कई वञे। जैकबाबाद भरिसां मोलादात रेलवे फाटक वटि धमाको, 1 ॼणो मारिजी वियो, 4 खां वधीक ज़ख़्मी। धमाके में 1 ॼणो गुलाम मुस्तफ़ा जखराणी मारिजी वियो। केसर जतोई, गाज़ी चांडियो, फयाज़ ऐं अयाज़ कालानी ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि खे इस्पताल मुंतक़िल कयो वियो। धमाके बैदि पुलिस ऐं कानून लागू कंदड़ इदारनि जे एहलकारनि इलाइक़े खे कड़ो चाढ़े छॾियो। दुआ ज़हरा जी उम्र जी ताईन लाइ मेडिकल बोर्ड जोड़ण जो हुकुम। कराची जी मकामी अदालत सेक्रेटरी सिहत के मेडिकल बोर्ड जोड़े दुआ ज़हरा जी उम्र जी ताईन ऐं केस जी वधीक जांच जो हुकुम ॾेई छॾियो। दुआ ज़हरा जे मुबैना अगवा केस जी ॿुधणी जे मौक़े ते जांच ऑफिसर दुआ ज़हरा जे मुड़ुस ज़हीर खे बेगुनाह करार ॾेई छॾियो। घोसपुर वेझो जागीरानी बिरादरी जी 2 धुरियुनि में हलंदड़ तकरार तां धनार क़तल। ॻोठ सूमर खान जागीरानी में हथियारबंदनि जी फायरिंग में ख़ालिद जागीरानी मारिजी वियो। मक़तूल जो मड़ घर पहुचण ते कोहराम मची।
ऐं आलमी शोहरत रखंदड़ अमरीकी पॉप सिंगर माइकल जैक्सन जे विछोड़े के 13 वरे विहामी विया। सॼी दुनिया में मौजूद मदाहन जी दिलियुनि ते राज कंदड़ माइकल जैक्सन जे पॉप गुलकारी ऐं डांस जा माण्हू अॼु बि दीवाना आहिनि। माइकल जैक्सन 25 जून 2009 ते लाडाणो करे वियो हो। संदसि गीत अॼु बि मदाहन खे पंहिंजे शहर में जकड़े छॾीनि था।